अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां पाया, गऊं जा पावा जेके असां पचाईंदा आहियूं। आहे ॾाढी महिनत जो कमु, पर कॾहिं कॾहिं ज़रूरी थी पवंदा आहिनि। दिलि चवंदी आहे माण्हुनि जी त खाइजनि, त मां उन्हनि जूं तव्हांखे मेन शयूं थी ॿुधायां। अॻु में त इहा आहिनि कुटियल मिर्च, लूणु, थूम, अदरक, दही, कारा मिर्च, लौंग, वॾा फोटा, कारो लूणु, अजवाइन, अछो जीरो, कलोंजी, सुका धाणा, ही साबित आहिनि मिर्च ॻाढ़ा, ऐं इहे आहिनि बसर। ऐं हाणे मां तव्हांखे ॾसियां थी पाया जेके मूं सुबुह रखिया आहिनि पचण लाइ, तव्हांखे कचा न ॾेखारे सघे सोरी। तक़रीबन 2 पाया आहिनि ऐं इहे मूं रखिया आहिनि सुबुह 11 वॻे। इन में ॿियो मूं कुझु बि न आहे विधो, तव्हां ॾिसी सघो था। बिल्कुलु हाणे ॻरी विया आहिनि, हेॾो वॾो देगिड़ो आहे, हीअ बिल्कुलु ॻरी विया आहिनि। ऐं हिननि जी हीअ रस ॾिसो, हीअ बि घाटी थी वई आहे। ऐं इन में मूं जेको विधो आहे सिर्फ़ु ही बसर आहिनि, जेके मूं हेतिरा 2 बसर ई विधा आहिनि इन में। ऐं थूम अदरक, बसि ॿियो कुझु बि न। थूम सिर्फ़ु छिले सॼी, बसर बि छिले सॼा, ऐं अदरक बि कटे सॼो विझी छॾियो। मूं सुबुह 11 वॻे ई रखिया आहिनि, हींअर राति जा 9 थिया आहिनि। हींअर ही आख़िरी मरहले में आहिनि, इन करे मां तव्हांखे इन तयारी ॾसियां थी। अच्छा, हीअ जेके मां तव्हांखे मसाला ॾेखारिया आहिनि, हीअ जेके तव्हांखे सभु मसाला मूं ॾेखारिया आहिनि, इहे सभु मां कुटे मिक्स कंदसि। हीअ सभु साबित, हिन में कुझु बि न पवंदो, सभिनी जो पाउडर करे वरी एंड में मां तव्हांखे सॼी प्याली उहा ॾेखारियां थी त उहा कीअं इस्तेमालु थींदी। ऐं हाणे मां पंहिंजी तयारी शुरू कयां थी। हा त बीहजो, तकड़ि न कजो। हीअ जेतिरियूं मूं शयूं तव्हांखे ॾेखारियूं आहिनि, एतिरियूं कोन पवंदियूं। इन्हनि मां यानी थोरो थोरो 2 यानी हेतिरा खणी ही धाणा पवंदा। ऐं जेको आहे सो माना ही त नाज़रीन, मुंहिंजी कढ़ाई गरम थी वई आहे। मां हिन में तेल विझंदसि 1/2 कप, छो त पायनि में पहिरियां ई घणो तेल हूंदो आहे, इन करे हिन में तेल घटि इस्तेमालु थोरो थींदो, ओतिरो ज़्यादा न। नाज़रीन, मुंहिंजा बसर हाणे तयारु आहिनि, बिल्कुलु गोल्डन थी विया आहिनि। हाणे मां हिन में जेको मसालो मूं तव्हांखे साबित ॾेखारियो, उहो सॼो मूं पीसे ठाहे हिन कलर में हेतिरो आहे। मुंहिंजा पाया घणा आहिनि, इन करे मां हेतिरो मसालो थी, तव्हांजा घटि आहिनि त हिन खां घटि मिक़दार में करे सघो था। हिन में ॿियो कुझु न आहे विधो, सिर्फ़ु मसालो विधो आहे। इन खे 2 मिंट भुञंदसि त जीअं हिन जो कचोपन जेको आहे ख़तमु थी वञे। ऐं आहे दही, तक़रीबन 1.5 पा दही आहे मुंहिंजी। हाणे हिनखे 2 मिंट ढक लॻाईंदसि जेसिताईं दही जो पाणी ख़तमु थी वेंदो। त नाज़रीन, मां हिन में दही विधी आहे। दही पंहिंजो पाणी छॾींदी आहे, जेसिताईं उहो पाणी ख़तमु थिए ऐं बिल्कुलु गिहु मथां अची वेंदो, त पोइ वधीक वरी तव्हांखे मां ॾेखारींदी थी वञां। नाज़रीन, मुंहिंजो मसालो बिल्कुलु तयारु आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था, हिन जो पाणी ख़तमु थी चुको आहे ऐं गिहु छॾे चुको आहे। पर हिनखे अञा बि थोरो मां भुनंदसि त जीअं सही पची वञे। अच्छा, त नाज़रीन, मुंहिंजो मसालो ई तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु तयारु आहे। हिन में बिल्कुलु पाणी बि न आहे ऐं घाटो थी वियो आहे। हिन में जेके बसर आहे उहे बि ॻरी विया ऐं दहीअ जो पाणी बि ख़तमु थी वियो आहे। ऐं हाणे थोरी कढ़ाई त वॾी आहे, पर देगिड़ो बि वॾो आहे, अलाह ख़ैरु कंदो।
हूअं त फ्राई पैन इस्तेमालु करे सघां पई, पर हाणे उहो नथी करे सघां, जो मसालो थोरो ज़्यादा आहे। हीअ ॾिसो मुंहिंजा पाया हिन शिकल में अची विया आहिनि। हाणे हीउ मसालो मां हिन पायनि में विझंदसि। पाया मसाले में न, मसालो पायनि में विझंदसि मां। हीउ तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां ॾिसी सघो था त बिल्कुलु समूह नरम थी वियो आहे, ॻरी बिल्कुलु। थोरी ॾुखियाई बि मूंखे चए जो कढ़ाई वॾी आहे। हीउ ॾिसो, हाणे हिन जो कलर बि ॾिसो। हाणे हिनखे मां 5 खां 10 मिंटनि ताईं हल्की बाहि ते रखंदसि, त थोरो अञा हीउ जेको मूं हिन में मसालो विधो आहे उहो हिन में बिल्कुलु सही तरीक़े सां मिक्स थी वञे। नाज़रीन, मुंहिंजा पाया तयारु आहिनि। मां हुन में मसालो तव्हांजे साम्हूं विधो ऐं या हुन 5 मिंटनि लाइ मूं ढक ॾिनो। ऐं तव्हां ॾिसी सघो था हिननि जो कलर बि ऐं हिननि जी इहा रस बि। ऐं मां तव्हांखे डुके में कढी बि ॾेखारियां थी। नाज़रीन, मुंहिंजा पाया तयारु आहिनि तव्हांजे साम्हूं। डूंगे में नान ऐं चांवर तव्हां घर जी मानीअ सां बि खाई सघो था, पर मुंहिंजे घर में सभिनी खे नान ऐं चांवर पसंदि आहिनि लीमे सां। ज़रूरु पचाइजो। पसंदि अचनि त शेयर कजो, लाइक कजो, सब्सक्राइब कजो। दुआउनि में गॾु। अल्लाह हाफ़िज़।